जी नाज़रीन, गढ़ी सन वेझो कंडराणी बिरादरी पारां सभागो लाड़ो वटि ठुल गढ़ी सन रोड ते एहतजाजी मुज़ाहिरो करे टायरनि खे बाहियूं ॾेई धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो आहे। मुतासिर ॻोठाणा दाही रहिया आहिनि त हिन वक़्त ताईं जेके आहे त बरसाति खे 20-25 ॾींहं गुज़री चुका आहिनि, पर हिननि जी का वावर नथी सघी आहे। वधीक मुज़ाहिरीन सां ॻाल्हि ॿोल करियूं त उहे हिन बाबति छा था ॿुधाइनि। कंडराणी ॻाल्हायां थो, सुभागे लाड़े को लॻ राजा खान कंडराणी जो कोई भी असांजो घर ॿुॾी विया आहिनि। 4 फुट पानी बीठो आहे, कोई न MP आयो, न चेयरमैन आयो, न मुख़्तियार आयो, न DC आयो। असांजी अपील आहे असांखे कुझु ॾियनि, असांजे ॿार बुख मरनि था। कल्ह बि असांजो छोकिरो मनसब कंडराणी जो गुज़ारे वियो आहे बीमारी जी हालत में पानी जे करे। न को पानी जो असांजो कुझु कयूं, जेको ॾियनि था सामान पंहिंजी पैसनि सां खपाए दुकानदारनि खे ॾेई छॾनि था। कंहिं बि ग़रीब खे कुझु बि नथा ॾियनि। कोठल दुबी में केॾो पानी बीठो आहे, न को मुख़्तियारकार तके थो, न को तपेदार तके थो, न DC साहब तके थो। को बि असांजे ग़रीबनि ते अमल नथो करे। महिरबानी आर्जी तौर सां मिनत कयूं था, असांजा ॿार बच्चा बुख मरनि था, असां बुख मरूं था, असां घर टही विया, असांजा मुल्क ॿुॾी विया, असांजा ॿार ॿुॾी विया। रोड ते वेठो हिन महिल ताईं असां वटि को बि साबित न थियो, न को असां वटि ज़ाहिर थियो। असां अलाह जे नाले अर्ज़ु कयूं था त असांजे लाइ कुझु ग़रीबनि जे लाइ कयो वञे। अफ़सरनि खे महिरबानी करे अर्ज़ु पेश कयूं था। न DC आयो, न को जज आयो, न को मुख़्तियारकार आयो, न को तपेदार आयो, न को एजेंट साहब आयो। को बि असांजे माना पुछण जे लाइ बि कोई न आयो। ॿार उस ते पिया आहिनि, बीमारी आहे, न को ढाकट आहे, न को राशन आहे, न को पाणी आहे, को तंबू आहे। ॿार असां सॼो ॾींहुं उस ते पिया आहिनि। असांखे को बि ग़रीब ॾे को बि तजवा नथो करे, न को ऑफिसर, न को छा हेठि ताणी असांखे को बि ख़्यालु नथो करे। असां घर थिया पिया आहिनि, असां नंढा ॿार उस ते पिया आहिनि। अञा ताणी तव्हां हली ॾिसो, बिल्कुलु पाणी बीठो घुरे एतिरो पाणी बीठो आहे। असां घुरे असां ॿार सॼो ॾींहुं उते बीठा आहियूं, उस ते पेरनि पे किथे बीठा आहियूं। रात जो असांखे सुम्हण जी जॻह बि न जेको असां सुम्हूं। जी बिल्कुलु नाज़रीन, ताईं एहतजाज कंदड़ बरसाति मुतासिर ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त बरसाति खे काफ़ी ॾींहं गुज़री चुका आहिनि, पर हिननि जे घरनि मां अञा ताईं बरसाती पाणी जेको आहे त उहो निकाल न थी सघियो आहे। ऐं जेको आहे त नई सरकार पारां हिननि जी वावर थी सघी आहे। ऐं खुलियल आसमान हेठि जेको हिननि जो चवणु आहे त उहो खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार बणियल आहिनि। चूंडियल नुमाइंदनि या ज़िले इंतिज़ामिया पारां हिन तरफ़ को तवजो न ॾिनो वियो। हिननि मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते नोटिस वठी हिननि जे घरनि मां पाणी निकाल कयो वञे ऐं सरकार पारां हिननि जी जेको आहे त सार लधी वञे त जीअं हिननि जी बेचैनी ख़तमु थी सघे। कैमरा टीम सां गॾु अब्दुल गनी खोसो, जेकब न्यूज़ गढ़ी सन।